सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ॿोॾि अचण सां नुक़सानु थींदो आहे। तयारियूं मुकमल आहिनि। कुदरत सां जंग नथी करे सघिजे। ॿोॾि खे आफ़त करार न ॾियणु घुरिजे। रब आफ़त न पर आज़माइशूं ॾींदो आहे। गुडू बिराज वटां 11 लख पाणी गुज़रण जी गुंजाइश आहे। के ऐं ट्रोड़ी बंद गुडू बिराज जा कमज़ोर हंधा आहिनि। ॿोॾि दौरान कंहिं बि बंद खे नुक़सानु न पहुतो आहे। सिंध सरकार ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ तयारियुनि मां मुतमइन आहे। अवाम खे ॾुखे वक़्त में अकेलो न छॾियो वेंदो। कच्चे जा माण्हू बहादुरी सां ॿोॾि जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी बदनज़मी न आहे। मुतासिरनि जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मदद कई वञे। आबादगारनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। कणिक जो को बि बुरान न आहे। मार्च महीने ताईं ज़ख़ीरो हलायो वेंदो। ईंदड़ हफ़्ते ज़रिए इमरजेंसी बाबति प्लान जो ऐलान कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां गुडू ऐं ज़खर बिराज जो दौरो। आपाशी हमले जी ॿोॾि जी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग। ज़खर जे इलाइक़े अलीवाहण में इमदादी कैंप जो मुआइनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान। अगस्त महीने जा बिजली बिल माफ़। संदसि चवण आहे त ॿोॾि मुतासिरनि खां अगस्त महीने जी बिजली बिलनि जी उगाड़ी न कई वेंदी। बिल अदा कंदड़ मुतासिरनि खे रक़म वापसि कई वेंदी। अगस्त महीने जी बिजली जे बिलनि जी अदायगी हुकूमत पाण कंदी। ॿोॾि सबबि वॾे पैमाने ते जानी ऐं माली नुक़सानु थियो आहे। सिंधु दरिया में पाणी जे वहकरे में वाध जो सिलसिलो जारी। गुडू बिराज वटि पाणी जो वहकिरो 6,35,769 क्यूसिक थी वियो। सखर बिराज वटि पाणी जो वहकिरो 5,38,820 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि बि पाणी जो वहकिरो 2,78,786 क्यूसिक। कच्चे जा वधीक केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िली। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल नंजार तरफ़ां मिठाणी में कोड़ी जा भाण बचाबंद जो दौरो। संदसि चवण आहे त ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ समूरा इदारा अलर्ट आहिनि। सूरत-हाल कंट्रोल में आहे। ॿोॾि सबबि को बि ख़तरो न आहे। अवाम खे इंतिज़ामिया सां सहकार करणु घुरिजे। JUI जो बदअमनी ऐं क़बीलाई झड़ियुनि ख़िलाफ़ कंदकोट खां कराची लाइ निकितल अमन मार्च शिकारपुर पहुचण ते जलसो। राशिद महमूद सुमरे जो चवण आहे त सिंध में हिकु तरफ़ करप्शन ऐं ॿिए तरफ़ बदअमनी आहे। कश्मीर कंदकोट ज़िलो नोगो एरिया बणिजी वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जे ऑपरेशन बावजूदि दुआहारी कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। ठंडे मस्ती भरिसां कार ऐं ट्रक में टकर सबबि 2 ॿारनि समेत 4 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। कराची खां कंदकोट वेंदड़ कार ट्रक सां टकराइजी वई। खाई में किरण सबबि 4 ॼणनि दमदमी हवाले कयो। गज़ा में इसराइली फ़ौज जी बर्बरियत जारी। बमबारी में वधीक 53 फ़लस्तीनी शहीद। सोमवार ऐं मारतो बि तबाह। इसराइली फ़ौज जी बमबारी जे नतीजे में 6,000 खां वधीक फ़लस्तीनी बेघर थी विया। गज़ा जी सिहत वारी वज़ारत मूजिबि अक्टूबर 2023 खां हाल ताईं इसराइली हमलनि में शहीद थींदड़नि जो अंग 64,871 थी वियो। 1,64,610 ज़ख़्मी थी चुका। ऐं एशिया कप जी मैच में भारत पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान तरफ़ां ॾिनल 128 रन्सुनि जो टारगेट भारत 16 ओवर में हासिल करे वरितो। वॾी मैच में क़ौमी क्रिकेट टीम जी बैटिंग मुकमल तौरु नाकाम। साइम अयूब ऐं मोहम्मद नवाज़ खातो ई न खोले सघिया। मोहम्मद हारिस ऐं कप्तान सलमान आगा जूं 33 रन्सूं, हसन नवाज़ 5, फ़ख्र ज़मान 17, फ़हीम अशरफ 11 रन्सूं ठाहे सघियो। साहबज़ादा फरहान जूं 40 ऐं शाहिन आफ़रीदी जूं 33 रन्सूं।